ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां शेयर करे तकरारी किनान खिलाफ सिंध यूनिवर्सिटी जा उस्ताद ऑफिसर मुलाजिम ऐं शागिर्द रस्तनि ते निकिरी आया आहिनि। आर्ट्स फैकल्टी खां अलामा आया काज़ी जी मज़ार ताईं रैली कढी वई। तकरारी केनालनि खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। कॉर्पोरेट फार्मिंग रिथा ज़रिए सिंध जे मादनी वसीलनि ते कब्ज़नि जी साज़िश थी रही आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं जामशोर इमामवास जे रिपोर्टर अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, तकरारी केनालनि खिलाफ सिंध यूनिवर्सिटी जा उस्ताद ऑफिसर मुलाज़िम ऐं शागिर्द रस्तनि ते निकिरी आया आहिनि, जिन अलॻि अलॻि रैलियूं कढी सिंध ऐं सिंधु दरिया सां मोहबत जो इज़हार कयो आहे। मां ॿुधाईंदो हलां त सिंध यूनिवर्सिटी जे सवें उस्तादनि ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि सजाद हुसैन शाह, पीर बख्श बजीर, अयूब लाशारी, मोहम्मद हसन हकीम, गुलाम नबी भलाई, गुलाम मुस्तफ़ा चांडियो ऐं फ़कीर ज़ुल्फ़कार अली साराणी जी अॻवानी में आर्ट्स फैकल्टी खां अलामा काज़ी जी मज़ार ताईं रैली कढी। उस्ताद ऑफिसर ऐं मुलाज़िमनि तकरारी केनालनि खिलाफ सख़्त नारेबाज़ी करण बाद वापसि 0 पॉइंट ते पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन मौक़े ते संदनि चवणु हो त सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। कॉर्पोरेट फार्मिंग रथा ज़रिए सिंध जी ज़मीन ऐं मैदानी वसीलनि ते कब्ज़ा करण जी साज़िश थी रही आहे। तकरारी केनालनि ऐं कॉर्पोरेट फार्मिंग रथा खिलाफ एहतिजाज जारी रहंदो, जॾहिं त तकरारी केनालनि ऐं कॉर्पोरेट फार्मिंग रथा खिलाफ शागिर्दनि बॉयज़ हॉस्टल खां 0 पॉइंट ताईं रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई आहे। इन मौक़े ते शागिर्दनि जो चवणु हो त सिंध खे पाणी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। वफ़ाक़ हिक दर खे ख़ुशि करण लाइ सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ो हणी सरसब्ज़ सिंध खे बंजर बणाइण चाहे थी, जो कमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि जो इहो बि चवणु हो त बबरलो में वकील सिंध ऐं सिंधु दरिया बचाइण लाइ निकिता आहिनि। शागिर्द संदनि भरपूर साथ ॾींदा ऐं शागिर्द हर सिंध दुश्मन रथा आॾो रुकावट बणिजंदा। हिननि चयो त जेसिताईं सिंध दुश्मन मनसूबनि खे ख़तमु करण जा नोटिफिकेशन जारी न थींदा, तेसिताईं सिंध वासियुनि सां गॾु शागिर्द बि सरापा एहतिजाज बणियल रहंदा। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।